हाँ दोस्त यार इंतज़ार करे हींअर कावड़ जी लाइ विया हूंदा अला लतीफ़ साईं जी कचहरी में सॼी जेका मजलिस खे जेका सलाम ऐं मूंखे लॻे थो की अॼु इलाही देरि थी वई हली अॼु फ़कीर जे आसन ते पहुता आहियूं ऐं फ़कीर अलबस्ती वटि पोइ इहो तव्हांखे कल्ह बि ॿुधायोसीं त हाणे इहो लॉकडाउन आहे हिननि जेका माण्हुनि खे ॼण हैजानी कैफ़ियत में विझी छॾियो आहे ऐं माण्हू हाणे ॼण जीअं चरिया जी माण्हू थी पवनि ईअं घरनि में कंडीशन थी वई आहे ऐं उनजे करे अॼु जेको आहे त कुझु ॾींहं थिया आहिनि अॼु फिरंदे फिरंदे अची जेको आहे अलबस्ती वटि पहुतासीं हिते अलबस्ती बि इंतज़ार में हो साईं इस्माइल वारनि सां बि को वाक़ियो थी वियो हो साईं इस्माइल सां बि मिलणो हो जेको आहे सुभाणे साईं इस्माइल जेको आहे चढ़ाई आहे ऐं असो यार मीर मज़हर बि हिते रहे थो ऐं जंहिं जेका सिंध डेमोक्रेटिक पार्टी ठाही आहे उन सां मुलाक़ात करणी आहे छो जेको बि ईंदासीं घोड़ा आहियूं शबीर जेको आहे ॾिसो ही बोज़ार वॾा खां वेठो आहे साईं इस्माइल काठड़ी खां वेठो आहे साईं इस्माइल खे गुजरात उमाणी हुई उहो पंहिंजो ॿुधाई पिए सवेरे अलबस्ती पोइ वरी मूं चयो साईं खे जेको आहे इहो लिखी उमाणियो इहा ॿुधायो त सुभाणे शहर जी रातनि में वण वढिबा हाणे साईं आहे काठड़ी जो हाणे काठड़ी वारे खे जरवार आहिनि सुभाणे उते जेको आहे लाज़मी असीं वेंदासीं उते वढिबासीं असीं उते सो हाणे अचे लतीफ़ फ़कीर साहिब सां जेको आहे मूंखां भेरो करियो हुन सां ॿ ॻाल्हियूं हुन खां पुछो उन खां पोइ ॿ टे बैत तव्हांखे ॿुधाईंदासीं हा जल्द जल्द साईं लख कुर्ब फ़कीर टाइम ॾिनई असां वटि पहुतो आहे सो फ़कीर खे चयोसीं मुंहिंजो संगत सॼी इंतज़ार में आहे सो असां वटि लाइट जो आहे इंतज़ाम पूरो सूरो हाणे जेको आहे सो कचहरी खे कंटिन्यू करे दोस्त वेठा आहिनि हाणे फ़कीर जेको आहे जान छॾाए वियो हलियो पर इहो त फ़कीर खां राग ॿुधंदासीं हा फ़कीर खे चवंदा वाई जेका आहे उहा यादि करे ऐं असीं जेको आहे बान जे कप ते अॼु शाम जो पहुतासीं उते दिलि चयो त वेझूं पर अॼु जेको आहे दरिया चयोमांसि वेझो न अचु अॼु सफ़र दरिया जेको आहे आसमान सां बि अॼु ॻाल्हियूं कयूं पर ठीकु आहे बसि तेल वेल हणूं ॿ टे ॾींहं ऐं उन खां पोइ जेको आहे वरी जेको आहे पाण मिलंदासीं ऐं हिते लाइट वाइट जो मसइलो जिते किथे आहे पर माण्हू वरी सोर्स आहिनि माण्हू हींअर सभु साइंसदान थी विया आहिनि पोइ थालियूं वालियूं ठाहे प्लेटूं बि उन वसीले पंहिंजी बिजली ठाहे विझी अथनि पर हू वञे थी त हाणे वरी ही बिजली शुरू थी वञे सो ख़ैर इलाही अचे थो जेको आहे आवाज़ आहे न सो नओं फ़कीर तमामु जेको आहे मेलो जेको आहे हुते मचाईंदो ऐं हुते वण तव्हां लाइ हणी छॾिया अथसि अंबनि जा वण जैतूननि जा वण गुल ॿिया टिया सॼा असां बि जेको आहे उते जेको आहे वञी जेको आहे वेही रहियासीं उते वरी वञी जेको आहे गुॾ कंदासीं ऐं गुलनि जी जेको आहे वरी पघोर न लहबी त पोइ गुल पोखण जी ज़रूरत ई कान हुई अचो जेको पाण ऐं कुझु जेको आहे लतीफ़ साईं जा हा सो लतीफ़ साईं जा कुझु बैत आहिनि पंहिंजो मंझां पाण पढ़ूं था पंहिंजे खंभात मंझां त उन में उहो लतीफ़ साईं जी जेका उहा फ्रीक्वेंसी आहे उनजी बि ख़बर पवे थी उनजी ऐं उन खां सवाइ उहो जेको आहे इन्हनि माण्हुनि जी जेका ॻोल्हा जेका इन्हनि माण्हुनि जी हुई इहो आवाज़ु हेॾा बि रिपीट थो थिए हा हिन में बि अचे थो डबल थो थी वञे तव्हां अचो वियो असांखे ॿुधो न असांखे हा त उन में इहो आहे ही हिननि माण्हुनि जो जेको ज़िंदगी जो जेको मक़सदु हो हिननि माण्हुनि जो छा हो हिननि माण्हुनि जी ज़िंदगी जो मक़सदु
माना फ़र्क़ु 2-2.5-300 साल अॻु में ॾिसूं था त उन ज़माने में जेके तहरीकूं जेके हलियूं पे उहे सभु जॻह ते ज़ालिम जेके हुकुमरानियूं जेके हुयूं जबरी तौर ते जेको आहे सो माण्हुनि खे हिननि जेको आहे सो हिते क़ैद बि करे रखियो, जबरी तौर ते जेको आहे सो महकूम में ग़ुलाम बनाए छॾियो ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे सो हिननि माण्हुनि जेको आहे सो इहे तहरीकूं हलायूं पे ऐं उन में जेको आहे सुठा जेके मसलिक हुआ, सुठा जेके जेके रोशन ख़्याल जेके माण्हू हुआ, जेके जुनूनी माण्हू जेके न हुआ, उन्हनि माण्हुनि खे बि हिननि माण्हुनि ॻोल्हियो पियो। उन्हनि माण्हुनि खे फ़र्ज़ु करियो अगरि तव्हां हिकिड़ो ॻोठु आहे, हाणे फ़र्ज़ु अहमद गाज़ी आहे हाला में तव्हां वञो, भले सॼो शहर तव्हांखे न सुञाणे, तव्हां बि कंहिंखे न सुञाणो, पर अहमद गाज़ी हाला में वेठो आहे, माना तव्हीं हाला में वेठा, माना हाला सॼो तव्हांजो आहे, तव्हीं हाला जा। और शादीपली में पुॼी विया, मीरपुर पुॼी विया, फ़क़ीर अलबस्ती वेठो आहे, माना ईअं ई तव्हीं जिते किथे वेठा आहे। पोइ उनजो ज़रूरी न आहे त हरूभरू जेको आहे तव्हांजी शिकिल जेका बनफ़्से नफ़ीस तव्हां हुजो, पर जेकर तव्हांजो पुटु वेठो आहे, तव्हांजो भाउ वेठो आहे, तव्हांजो यार वेठो आहे, माना तव्हीं वेठा आहियो। त उन में अहिड़ी हिकिड़ी सूरतार थिए थी, उन में ॼण जेको आहे सो हिकिड़ो माण्हू उनखां ॼण को दोस्त कावड़जी वियो आहे या उहो दोस्त विञाइजी वियो आहे, हाणे उनखे ॻोल्हण जे जेको आहे चकर में ॻोल्हे थो। लतीफ़ जी जेका सॼी ज़िंदगी आहे उहा बि ॼण ॻोल्हा में गुज़री। गौतम जी जेका सॼी ज़िंदगी आहे तव्हां असां जेका ॾिठी आहे, जेका पढ़ी आहे, जेका किताबनि में या ॻाल्हियूं जेके ॿुधियूं आहिनि, उनजी बि इहा बि ॻोल्हा हुई, प्यार जी ॻोल्हा हुई, सुख जी ॻोल्हा हुई, इज़त जी ॻोल्हा हुई, सुठनि माण्हुनि जी ॻोल्हा हुई। ॾिसो न, असुल इहो हिकिड़ो मयार ई माण्हू ठाहिनि था त ॻोल्हा कंहिंजी कजे, कंहिंखे ॻोल्हिजे ऐं उहे कहिड़ा माण्हू हुअणु खपनि, उन्हनि जा कहिड़ा ई मयार था ठाहिनि, पोइ वरी उन्हनि खे ॻोल्हिनि था। अॼु अचो जेको आहे सो इन ते ऐं कुझु जेको आहे सो थरी हिकिड़ा ॿ दोहा मूंखे यादि था अचनि, ऐं जंहिंमां ईअं थो लॻे त हिननि माण्हुनि जो जेको रूट जेको हिननि माण्हुनि जो हो उहो फोकलोर आहे, ॿी ही नेचर आहे, ऐं ॿिया ही किताब बि आहिनि, कचहरियूं बि आहिनि, इहे सभई जेका असां हिकिड़ी ॾाढा ख़ूबसूरत हिकिड़ी क़िस्म जी ॼण त हिकिड़ी इहे रिसोर्स आहिनि हिननि माण्हुनि जा। ऐं हिननि माण्हुनि जा सोर्स कहिड़ा आहिनि? हाणे थर जो हिकिड़ो दोहो आहे, उन में हिकिड़ो माण्हू आहे जेको मयार थो ठाहे, जो आया न आधर ॾे, जो आया मां आधर ॾे ओ नेणा में हुए ले। हिकिड़ा माण्हू जेके आहिनि सो आयलनि खे आधर ॾियनि था, इज़त ॾियनि था, उन्हनि खे प्यारु ॾियनि था। जो आया न आधर ॾे ओ नेणा में हुए ले। ऐं उन अखियुनि में जेको आहे सो नींहुं हुजे, जिन माण्हुनि जे अखियुनि में, कि उस घर भली जाए, उस घर भला जायो तोणे पत्थर बरसे में। चई उहे ग़रीब माण्हू हुजनि ऐं उन्हनि जे घर जेको आहे सो माना सम्झो त पत्थर जो मींहुं पियो वसे, माना तकलीफ़ूं हुजनि, ॾुख हुजनि, पर उहे माण्हू तव्हांखे जेकॾहिं इज़त ॾेई ॼाणनि था, उहे माण्हू जेकॾहिं तव्हांखे प्यारु ॾेई ॼाणनि था, त उहे भला माण्हू आहिनि। उन्हनि भलनि माण्हुनि वटि भले वञो, पर अहिड़नि माण्हुनि वटि न वञिजो, छो त ही माण्हू असांखे हिकिड़ो मयार ॿुधाइनि था ऐं असांखे हिकिड़ो लीको कढी ॾियनि था असांखे, त असांखे कहिड़नि माण्हुनि वटि वञणु खपे, कहिड़नि माण्हुनि वटि न वञणु खपे, कहिड़नि माण्हुनि सां दोस्तियूं रखणु खपनि, कहिड़नि माण्हुनि सां दोस्तियूं न रखणु खपनि। छो जीअं असां हींअर जेको ही मुख़्तलिफ़ वबाउनि बीमारियुनि तबाहिनि में जेको पहुता आहियूं, उनजो सबबु इहो आहे त असां अॼु ॾींहं जी पंहिंजो पोता मेल न कयो आहे। असां कॾहिं प्लानिंग न कई आहे त किथे रहिजे, पोइ उन जाइ जी सूरत हाल छा हुअणु खपे, उते माण्हू कहिड़ा हुअणु खपनि ऐं कहिड़नि माण्हुनि सां दोस्तियूं रखजनि। माना हीउ जेको ॿियो जेको दोहो आहे, इहो हिंदी बि घटि, इहो ढाटकी ॿोली में आहे, जो आया न आधर न ॾे। ॿियो अहिड़ो माण्हू आहे जेके माण्हू आया आहिनि उन्हनि खे आधर भाव नथो ॾेई सघे, माना उन्हनि माण्हुनि खे इज़त बि नथो ॾेई सघे। उन्हनि माण्हुनि खे जो आया न आधर न ॾे ओ नेणा में न हुए ने, ऐं उनजे अखियुनि में निमक न हुजे। पाण निमक चवंदा आहिनि, निमक ख़ूबसूरत लफ़्ज़ आहे। पोइ चवंदा हया न हुजे उनजे अखियुनि में, उनजे अखियुनि में नींहुं न हुजे, जिन माण्हुनि जे अखियुनि में, उस घर कॾहिं न जाए। छो त उन घर कॾहिं न वञिजो, उन घर तोड़े ॾुधे बरसे में, भले उते जेको आहे खीर जो मींहुं छो न वसंदो पियो हुजे, पर उन माण्हू जे घर न वञो जेको माण्हू, माना हिते हिननि माण्हुनि हिकिड़ो मयार ठाहियो आहे त सुठा माण्हू कहिड़ा थींदा आहिनि, ख़राबु माण्हू कहिड़ा थींदा आहिनि, उहो हिकिड़ो मयार ठाहियो। ऐं लतीफ़ जी मजलिस में अॼु फज़ल कलबाणी साहिब बि असां सां गॾु आहे, हमदो पवर जेको आहे सो इहो बि कराची में छा। अदा हमदा तव्हां ना ख़ैरु आहे अॼु, ऐं पंहिंजो इहे असांजा शाह जेके आहिनि दोस्त,
ऐं उन्हनि ॾांहुं बि ख़ैरु आहे साईं कपूर साहब वारनि लाइ या सभिनी यारनि जो हिक ॿिए जो ख़्यालु रखिजो। ऐं हीअ दुनिया जूं जेके आहिनि इहे वबाऊं इहे अॼु कोन आयूं आहिनि, मां गुज़ारियो आहे पोइ बि के वबाऊं इहे माण्हुनि जे हथ जूं ठाहियल आहिनि। ऐं पोइ कुदरती आफ़तूं कुदरत त हुअं ई लाज़मी आहे ई कुदरती आफ़त आहे। उन आफ़त खे मुंहुं ॾियण जे लाइ माण्हुनि खे वरी पंहिंजो पाण खे सगारो करिणो पवंदो माण्हुनि खे। ऐं साईं जेको आहे सो ई सलाम पियो ॾिए सॼी जेका लतीफ़ साईं जी जेका मजलिस आहे हीअ जेका आम इंसान इहो उमरकोट वारो आम इंसान इहो बि तव्हां सां गॾु आहे। ऐं हीअ अॼु साजदा इहा बि तव्हां सॼी जेका आहे सो लतीफ़ साईं जी जेका महफ़िल आहे उनखे सलाम थी करे उनखे इहो मुश्ताक राजपर असांजो यार अलाए अमेरिका में वेठो आहे अलाए हिते आहे। असां त सदा हिनखे दरख़्वास्त कंदा आहियूं बाबा हाणे घणेई थियो घणी हाणे मुल्क घुमियो हाणे अचो ॾिसो त सिंध जो असरु कहिड़ो थियो आहे। हीअ असां शहर बि घणा लिखियासीं एतिजाज बि कयासीं धरणा बि कयासीं अहिड़े ज़ालिम हुकुमराननि जे वर चढ़ी वियासीं जेके हिकिड़ी ॻाल्हि त सॼो ॾींहुं कूड़ था ॻाल्हाइनि। असीं चऊं था घटि में घटि ॿियो कोन्हे जेकी सूरत हाल आहे जेका घटि में घटि उहा सूरत हाल माण्हुनि खे ॿुधायो हीअं त ख़बर पए कान थी। इहा ख़बर नथी पवे त हीअ माण्हू जेके आहिनि से उहा हुकूमत असांजे मुल्क ते करे केरु थो। अलाए केतिरा हुकुमरान आहिनि जेके जीअं वणे थो तीअं चवनि था हिकिड़ो हिकिड़ी ॻाल्हि थो करे ॿियो ॿी ॻाल्हि थो करे ॿिए ॾींहुं वरी टी ॻाल्हि थी थिए पर ख़बर पवे कान थी हिननि माण्हुनि जी। ख़ैरु पाण वटि लतीफ़ साईं जेको आहे सो इन दोहनि जे बुनियाद ते जेकॾहिं मयार ठाहिया किन माण्हुनि जा कहिड़नि माण्हुनि वटि आउं अॼु बि चवां थो जेके ॾुखियूं ॻाल्हियूं आहिनि हरूभरू उन्हनि में न फाथो। इहे अयाज़ दोखो दर्शाणे छने मुंहिंजा असां सां गॾु आहे ऐं उनजी महिरबानी अयाज़ साईं खे जेको आहे सलाम चइजांइ। ऐं फ़क़ीर असांजो हलियो वियो ऐं फ़क़ीर जेको आहे सो वरी बि जेको आहे सो आहे न पंहिंजो गॾा वारे फ़क़ीर जो नालो यादि आहे कोरोड़ो जे वटि हलंदासीं जो थियो हा उहो यार नालो हुनजो लिखी उमाण जी फ़क़ीर जो त असीं चऊं था त हींअर इहो आहे त लाज़मी आहे जेकॾहिं हीअ वबाऊं ईंदियूं या मुसीबतूं ईंदियूं या मींहं वसंदा अलाए छा छा ईंदो उनमें हिकिड़ा जॾड़ा माण्हू आहिनि हिकिड़ा नंढड़ा ॿार आहिनि ऐं ॿियो उहे असांजी नियाणियूं माइरूं भेनरूं जेके ॿाहिरि नथियूं वञी सघनि ऐं हिकिड़ो सिस्टम आहे हिकिड़ो अलाए कॾहिं खां वठी अचे पियो पोइ उन में जेको आहे सो माण्हुनि खे मुंहुं ॾियणो आहे मुक़ाबिलो करिणो आहे हिन बीमारियुनि सां बि जेको आहे सो माण्हुनि खे जेको आहे सो बचाइणो आहे ऐं सर्वाइव करिणो आहे हिन सॼी सोसाइटी खे बचाइणो आहे। ऐं हीअ तहज़ीब जेका आहे इहा असीं न हूंदासीं हिकिड़ी हीअ अॼु फ़क़ीर पियो चई उहो असां वारो जेको ज़मानो हो उहो ॿियो ज़मानो हो ऐं हाणे हीउ जेको ज़मानो आहे उहो ॿियो आहे हाणे जेको टियों ज़मानो ईंदो माना ॼण इहो आम तौर ते असीं ज़माननि खे जेको विरहाईंदा आहियूं बाबा हीउ माज़ी गुज़री वियो हलियो हीउ हाल अची वियो हलियो हाणे वरी जेको आहे सो मुस्तक़बिल ईंदो त लतीफ़ साईं चयो किनी माज़ी मन में किनी इस्तक़बाल किनी माज़ी मन में किनी इस्तक़बाल ते हासिल जनी हाल आऊं न जीअंदी उन रे ख़ान फ़क़ीर थो ॿुधे हाला मझा की नकी खणनि पाण सी ही उहे माण्हू आहिनि जिन सां लतीफ़ चवे थो जिन खां सवाइ जी नथो सघे। हीअ मतिलबु कहिड़नि माण्हुनि सां दोस्तियूं रखजनि कहिड़ा भला माण्हू आहिनि लतीफ़ चयो नकी खणनि पाण सी नकी साणनि पाण चए अहिड़ा जन उञाण आऊं न जीअंदी उन रे चई उहे अहिड़ा भला माण्हू आहिनि न को पाण सां कुझु खणनि था न को हू पाण ई पंहिंजो पाण सां गॾु आहिनि माना हू जेको कुझु आहिनि उहो सभु कुझु ॿियनि जे लाइ माना हीअ मयार लतीफ़ ठाहीं पियो माण्हुनि जा मयार हीअ मयार तव्हां ॿुधाईंदो यूरोप जे माण्हुनि खे ख़ासि करे जेके मादे परस्त जेके माण्हू आहिनि ख़ासि करे जेके सरमाएदार जेके वॾेरा जेके ख़ुदिगर्ज़ मफ़ाद परस्त जेके माण्हू आहिनि उन्हनि सां तव्हां इहे ॻाल्हियूं कंदा सदा इहे चरिया थी पिया हीअ चरिया माण्हू आहिनि हीअ जेको आहे सो हीअ जेको आहे माण्हुनि खे जेको आहे सो सलाहूं ॾींदा वठनि माण्हुनि खे नसीहतूं जेका सो कंदा वठनि पैसो छा थो मिले छा थो माना ॼण त जेको आहे सो माण्हुनि जे ज़िंदगी जो मक़सदु ई इहो हो त माण्हुनि खे रुॻो पैसो कमाइणो हो उन खां सवाइ ज़िंदगी जो ॿियो को मक़सदु ई कोन्हे अगरि एजाज़ त भली करे आहे त पंहिंजे शहज़ादे जे जेका आहे सालगिरह जो मुबारकूं हुजनि ऐं मूं पियो चयो शहज़ादे जी तस्वीर ॾेखारी आहे दिलि ख़ुशि थिए अलाए छो भला तो जहिड़ो सुहिणो आहे अलाए छा उनजे करे तूं ॾेखारी कोन थो असांखे नंढड़े हूंदे तूं बि जेको आहे सो लठ भूरल हुअं पर इहे शहज़ादा आहिनि असांजा बच्चा आहिनि हिननि खे जेको आहे सो इहे मौक़ा ॾियो इहे दुनिया में अचनि
ये सरदार अयाज़ जी महिरबानी उहो बि असांजी जेको आहे महफ़िल में आहे पंहिंजो लतीफ़ साईं चवंदो नकी खणनि पाण सी नकी खणनि पाण सी नकी साणनि पाण चई अहिड़ा जन ओञाण आउं न जीअं जी उञरे चई नूरी ऐं नारी जोगी अहिड़ा जहान चई नूरी ऐं नारी जोगी अहिड़ा जहान में चई ॿरी जन ॿारी लाज़मी तीली आहे तव्हां वटि सभु शयूं मौजूदु हुजनि तव्हां वटि कुकुड़ बि हुजे चांवर बि हुजे मसाला बि हुजनि सभु शयूं मौजूदु हुजे गिहु बि हुजे पर तव्हां तीली न हुजे तव्हां छा कंदा आहे नंढड़ी शइ ऐं सभिनी वखरनि में इहा नंढड़ी शइ आहे जंहिंजे करे हर शइ अहम आहे ॿरी जन ॿारी जिन माण्हू ॿरी जेके माण्हू ॿरी विया हलिया जेके माण्हू क़ुर्बान थी विया हलिया छो तीली ॿरण खां पोइ उहा त ख़तमु थी वई उनखे तव्हां छा कंदा उनखे वरी तव्हां खाने में विझंदा तव्हां बॉक्स में विझंदा उनखे त उछले छॾींदा तीली पर लतीफ़ चवे थो त आऊं न जीअंदी उनरे चई इहा जेका तीली आहे हिनखे उछलियो न इहा कमाइती आहे माना नंढड़े में नंढड़ो असीं त नंढो वॾो माण्हू खे सम्झूं कोन था माण्हू महान आहे असीं माण्हू खे परे खां सलाम था कयूं छो त ख़ुदा चवे थो हीउ क़ुर वारो ख़ुदा चवे थो त माण्हू हर हाल में इज़त लहणे थो ऐं माण्हू हर हाल में मानी लहणे थो माण्हू खे मानी बि ॾियणी आहे माण्हू खे इल्मु बि ॾियणो आहे माण्हू खे इज़त बि ॾियणी आहे ऐं असीं सभई माण्हू ज़रूरु हिक ॿिए खे इज़त ॾींदा हूंदासीं पंहिंजे बचनि खे इज़त ॾींदा हूंदासीं पंहिंजे अबे अमा खे इज़त ॾींदा हूंदासीं पर हीअ जेका सॼी दुनिया जेका आहे हीअ जेका सॼी जेका इंसान ज़ात आहे लतीफ़ ख़ुदा चवे थो इहा इज़त लाइक़ु आहे लक़द कर्म ना बनी आदम इहा त अहिड़ी आयत आहे जेका तव्हां सभु यादि करे छॾियो या यादि तव्हांखे हूंदी तव्हांखे या आउं ईअं थो चवां त मतिलबु मूंखे यादि कोन हुई आउं त हाणे यादि करियां उनजे करे लक़द कर्म ना बनी आदम असां इंसान ज़ात जे बचे खे असां आदम जे बचे खे उन में किथे बि लिखियलु आहे त सैद जे बचे खे या कुरैशी जे बचे खे न को सिद्दीक़ जे बचे खे न को जेको आहे वॾेरे जो बचो न को सरमाएदार जो बचो किथे बि लिखियलु कोन्हे हीउ क़ुर जेको असीं जेको अरब दुश्मनी में जेको आहे सो असीं हिन क़ुर खे बि छॾे था ॾियूं ऐं असीं जेको आहे अरबनि जे दुश्मनी में यानी इस्लाम खे बि छॾे था ॾियूं एॾी तकड़ न करियो एॾी हुजत न करियो पढ़ो असां हाणे था पढ़ूं थी सघे थो त असां बि जेको आहे सुभाणे ला इलाहा चऊं ऐं थी सघे थो असीं बि सुभाणे इलाहा चऊं पर असां हीउ जेको हेॾो ख़ूबसूरत नज़रियो जेको असांखे मिलियो आहे उनखां का सुठी शइ असीं ॾेई सघूं त पोइ असीं हुजत कयूं गोइटे जहिड़ो माण्हू गोइटे ईअं आहे जीअं असांजो लतीफ़ आहे असांजो अयाज़ आहे असांजा ही वॾा माण्हू आहिनि छो त वॾो शाइर क़ौमी शाइर उहो माण्हू थींदो आहे जेको माण्हू उन बि इहा ई ॻाल्हि कई त जेकर अॼु बि जेकॾहिं दुनिया जेकॾहिं को माण्हू इंसान ज़ात जे आज़ादी जे लाइ इंसान ज़ात जे ख़ुशी जे लाइ जेकॾहिं को नज़रियो खणी आयो त उनखे पहिरीं इस्लाम सां ॻाल्हाए पोइ अॻिते वधणो पवंदो असां आउं ॿियो कुझु नथो चवां तव्हीं केरु आहियो छा थियणु था चाहियो मस्तु आहियो अलस्त आहियो छा मुस्लमान आहियो हिंदू आहियो पर हीअ ॻाल्हि जेको आहे तव्हांखे सम्झणु खपे हीउ जेको मयार जेको ख़ुदा जेको ठाहियो इन मयार ते तव्हीं पंहिंजो पाण खे बि परखियो इन मयार ते तव्हां दुनिया खे बि जेको आहे सॼी दुनिया खे बि परखियो ऐं सॼी दुनिया जे आॾो तव्हां इहो रखो इहो उसूल रखो इहो क़ाइमु रखो बाबा असीं पाण हाणे गॾिजी हलंदासीं या गॾिजी न हलंदासीं जेकॾहिं पाण गॾिजी हलंदासीं त गॾिजी हलण जो मयार छा हुअणु खपे ऐं गोरियूं खाई पियो छा अढ़ाई जेको आहे सो अलबसी ॿकरियुनि जी खीर चांहि हाज़िर आहे सवेर जेको आहे खंभात जा बैत में पढ़ियासीं ही कामरान मुंहिंजो भाणे जो इहो बची वियो आहे ऐं पंहिंजो सरदार अयाज़ ऐं फ़क़ीरनि खे सलाम पियो करे अयाज़ तव्हांजी महिरबानी कि हुन तारे हुन जाइ हा फ़क़ीर अलबस्ती बि सॼी जेको आहे संगत खे सलाम थो ॾिए आहे वेठो आहे मुंहिंजे पासे में हुन कलाम ॿुधंदासीं जेको आहे पछाड़ी
हाणे उहो हाणे पियो खरखरो पियो हाणे निड़ी खे गोरियूं ॿोरियूं पियो खाए। हीअ जेके लतीफ़ साईं जेके मयार जेके ठाहिया त वेठे जनी वटि ॾुखंदो दूर थिए, हीअ इंटरनेशनल मयार आहे। ऐं जेको ख़ुदा जो जेको मयार आहे लक़द करमना बनी आदम, इहो बि बैन अल-अक़वामी मयार आहे। माना असां इंसान ज़ात खे इज़त लाइक़ु पैदा कयो, छो जो ख़ुदा पाण खे सजदो न करायो मलाइकनि खे। ख़ुदा चयो मूंखे सजदो न करियो, मूंखे ज़रूरत न आहे। हिन आदम खे सजदो करियो, इंसान खे इज़त करियो, इन जी इज़त करियो हिन जी, छो त मूं इनखे इज़त लाइक़ु पैदा कयो। जेके वॾा माण्हू अॼु ॾींहं ताईं आया आहिनि या हींअर जेके पंहिंजो पाण खे वॾा माण्हू सम्झनि था या जेके ईंदा, असांजो मयार बि इहो ई आहे। त माना सभई माण्हू जेके आहिनि से इज़त लाइक़ु आहिनि। असीं सभई माण्हू जेकॾहिं असीं ॿियो को तीर न हणी सघूं, को न को अल्टर ॾेई सघूं, न को असीं का सुठी हुकूमत ॾेई सघूं असीं जेको आहे जेको आहे सोसाइटी खे, छो त असीं ॼावा आहियूं हिते सभु, असीं जेको खाइण पीअण जे लाइ ॼावा आहियूं असीं हिते। असीं सभई माण्हू हिक ॿिए खे रुॻो इज़त ॾेई, असां सभिनी माण्हुनि खे इज़त ॾियणु खपे। असां सभिनी माण्हुनि खे जॾहिं असां सभिनी माण्हू हिक ॿिए खे इज़त ॾियणु शुरू कई, हीअ जेका तव्हांजी जेका ज़िंदगी जेका आहे उहा जेको अज़ाब घर जेको थी वई आहे, जेको कोस घर जेको थी वई आहे, ये तो सभई माण्हू जेके तव्हां असीं सभई माण्हू जेके हिक ॿिए खे कीअं जेको आहे कहिड़े नज़रनि सां ॾिसूं था, उहे सभु शयूं तव्हांजो जेके तब्दील थी वयूं। जे वेठे जनी वटि ॾुखंदो दूर थिए, माना हिकिड़ो अहिड़ो आम शयूं। ऐं इन्हनि बैतनि खे वरी वरी पढ़ो, इन्हनि बैतनि खे वरी वरी इन्हनि ते गौर फ़िक्र करियो त छा ही बैत रुॻो लफ़्ज़ आहिनि या ही सलाहूं आहिनि या ही हुकुम आहिनि या ही रस्तो आहे। असीं सभई हींअर माण्हू इहो मञूं था त असीं मुंझल आहियूं, ऐं सभई इहो माण्हू मञूं था त न को आलिम रहियो, न को अदीब रहियो, न को शाइर रहियो, न को मुल्लो रहियो, न को पीर रहियो, न को हुकुमरान रहियो, छो त मूमल न आहे माड़ी, गंजे न आहे फ़क़ीर। इहो लतीफ़ साईं कल्ह ॻाल्हि करे वियो आहे। त जेकर अहिड़ी सूरत हाल आहे त पोइ जेको आहे सो असांखे घटि में घटि जेको आहे सुठी जाइ, सुठा आसन असांखे ठाहिण बि खपनि ऐं ॻोल्हण बि खपनि। ऐं अहिड़ा आसन हुजनि, अहिड़ियूं जायूं हुजनि जिते जेको आहे सो ईअं लतीफ़ साईं चवे वेठे जनी वटि ॾुखंदो दूर थिए। माना जेको तव्हांजो ॾुखंदो आहे, जेका तव्हांजी जेका तकलीफ़ आहे, जेका तव्हांजी जेका मुसीबत आहे, जेका तव्हांजी चवंदो कोरोना जी माना मुसीबत आहे, जे उहा तव्हांजी जेका कोरोना जेका आहे उहा बि तव्हांजी ख़तमु थी वञे। इन जे लाइ तव्हांखे हिकिड़ी सुठी सोसाइटी ज़रूरत आहे, ऐं उन सोसाइटी खे सुठे हिकिड़े निज़ाम जी ज़रूरत आहे, ऐं उहो निज़ाम खे सुठो नज़रियो थो खपे। इहो ई नज़रियो आहे जेको लतीफ़ चवे थो वेठे जनी वटि ॾुखंदो दूर थिए, तूं तनी सी कट ओॾा ॾे पखड़ा। जे उन्हनि जे पासे में जेको आहे सो पखड़ा ॾे वेही रह, तुंहिंजी ज़िंदगी गुज़री वेंदी हली। अञा बि जेकॾहिं तव्हां वाक़ई जेकॾहिं संजीदा आहियो, ऐं जेकॾहिं वाक़ई तव्हां लतीफ़ साईं खां को ॾस पुछणु था चाहियो त ॾाढी सवली ॻाल्हि थो करे। मां चए थो नेणे नज़र नींहं जड़ूं जित जोड़जनि, कि नेणे नज़र नींहं, जंहिंजे अखियुनि में नींहं हुजे, जंहिंजे अखियुनि में शर्म हुजे, जंहिंजे अखियुनि में हया हुजे, जंहिंजे अखियुनि में प्यार हुजे, मोहबत हुजे, बाज़ हुजे जंहिंजे अखियुनि में, इन खां वधीक ख़ूबसूरत ॻाल्हियूं तव्हांखे केरु ॿुधाईंदो? तव्हां इन खां वधीक ॿिया वॾा मयार कहिड़ा थी सघनि था? नेणे नज़र नींहं जड़ूं जित जोड़जनि, जे उते हली पाड़ूं खोड़जनि, जे साह उन तां सदको, जे साह उन तां सदको अंदर सी उज़वन, जे लाहे तन लतीफ़ चए अंग पिण आछजनि, जे लाहे तन लतीफ़ चए अंग पिण आछजनि, ते कल्ब कुर्बानी करियां, जे कल्ब कुर्बानी करियां मथां दिलि दोस्तनि, जे हीअं अखियुनि फाई खाधी परीअं लाइ। जे माइट मुंहिंजो अमीर बख़्श साईं चए थो हीअं ई अखियुनि, जे हो छा माण्हू वटि आहे छा, माण्हू जो अख़्तियार कहिड़ो आहे, कहिड़ी माण्हू वटि दौलत आहे, इहा दिलि आहे चरी वीचारी, इहा हिकिड़ी पंहिंजी आहे। पोइ केॾी महिल इहा मञे थी, केॾी महिल कोन थी मञे, केॾी महिल रुलाए थी। ऐं ॿियो अखियूं आहिनि जंहिंजे हलूं था,
आशिक़ थो चए त हीअं अखियुनि फाई खाधी पिरीअ लाइ चए उन्हनि अॻे ई महबूब लाइ फाई खाई छॾी। असीं छा रखूं? इहा हयाती जेका होतनि जे हवाले आहे। असीं चऊं था अहिड़ो हिकिड़ो भलो माहौल ठाहियो, जिते वञूं उते जेको आहे सो हाहाकार लॻी पई हुजे, उते तारीफ़ूं वञी ॿुधूं दोस्तनि जूं, दोस्तनि जी ज़िंदगी सुठी गुज़रणु खपे, उते दोस्तनि जे बचनि जी तारीफ़ वञी ॿुधूं, उते जे माहौल जी तारीफ़ ॿुधूं। पर जिते वञूं था उते छा आहे, अथा इहे छोकिरा मञनि कोन था। छोकिरनि सां ॻाल्हायो, छोकिरा चवनि पोड़ा चरिया थी विया, हिन जो दिमाग़ु ख़राबु थी वियो आहे, असीं हिकिड़ी था करूं, हीअ फिकिरी था कनि। ऐं ओड़े पाड़े सां मिलो चवंदा न बाबा हे ॾाढा ख़तरनाक माण्हू आहिनि जेको तव्हां सां चङियूं ॻाल्हियूं था कनि। अलबत्ती पंहिंजो अमीर बख़्श बि जेको आहे सो मोहबत वारनि फ़क़ीरनि खे अॼु त माना पंहिंजो नालो बि रखी छॾियो फ़क़ीरनि ते, फ़क़ीरनि खे सलाम। असीं चवंदा बाबा जेके मोहबत नथा कनि उन्हनि खे बि सलाम आहे। उहो जग जहान खे जॾहिं सलाम था करियूं त पोइ सभिनी खे अॼु सलाम था करियूं, असांखे छॾिणो त कंहिं माण्हू खे कोन्हे। ख़्वाजा मोहम्मद ज़मान चयो त सिख रूहानी सामी आहे, जेका रूहानी जेका सिख आहे उहा रुॻो सामियुनि खे थींदी, जेके जोगी जेके हूंदा। पोइ हितां वरी जोगियुनि जा मयार ठहंदा, सामियुनि जा मयार कहिड़ा हूंदा। सामी चइजे तंहिंखे जंहिं सभिनी सरे, पर घर वञे की न की पर घरां बि की न घुरे, चई पुठीअ पेर पुरे हक़ीक़त हादीअ जे। माना ई लतीफ़ बैत पढ़ंदा वञो, उन मां तव्हांखे जेको आहे सो ईअं रस्ता मिलंदा वेंदा, ईअं तीअं हल। हाणे पढ़ियोसीं बि ख़्वाजा मोहम्मद ज़मान जो बैत, उतां वरी निकिरी आयो लतीफ़, वरी लतीफ़ सां गिरोड़ी निकिरी ईंदो, गिरोड़ी पढ़ंदासीं वरी क़ुर निकिरी ईंदो। हीउ सॼो जेको आहे सो समुंड आहे हिकिड़ो, दुनिया सभु दरिया, को तारू तंहिंमें हिकिड़ी लहर लोभ जी, ॿियो आतशी ओड़ा, चई तालबन थिया मोड़े चाढ़ियूं मकड़ियूं, चई सदको करे साह तरी विया आहिनि तार मां। माना उहो जेको जंहिं माण्हू खे वञिणो हूंदो उहो बहाना कोन ॻोल्हींदो, पर ही माण्हू असांखे सोर्स ॿुधाइनि था त सोर्स कहिड़ो आहे। चयो सिख रूहानी सामी जिस्मी जाहिल, चयो हीअ जेके गोश्त खोर जेके माण्हू आहिनि चई उहे जाहिल माण्हू आहे। छो त माण्हू इहो न आहे जेको गूंदड़ो आहे गोश्त जो, इहो रत जो हॾनि जो जेको पिंजरो आहे, इहो माण्हू न आहे। इहो माण्हू जो मददगार आहे, इहो माण्हू जो फर्मो आहे, कैप्सूल आहे, दवा ॿी आहे, उहो उनखे रूह चइबो आहे। उहो रूह उन में तव्हांजी सॼी काइनात उन में अची थी वञे, ऐं रूह माण्हू जे हथ में नथो रहे, माण्हू जे माण्हू जी पूह में नथो रहे, उहो काइनात में रहे थो, उहो शफ़ाफ़ आहे। पर उहो तव्हांजी मशीन एॾी सघारी आहे, जेॾीमहिल तव्हांखे जेका बि ॻाल्हि खपे, धिको था खाओ तव्हांखे यादि थो अचे यार ईअं मूं नंढड़े हूंदे बि धिको खाधो। हीअ अलाह साईं जेका माण्हू खे जेको हीअ हाफ़िज़े जी जेका मशीन ॾिनी आहे, इन खां वधीक इंसान खे ॿी का ख़ूबसूरत जेको आहे गिफ्ट कान्हे मिलियल तव्हांखे। छो जेॾीमहिल बि तव्हांखे को माण्हू थो मिले, तव्हांखे जेको आहे 40 साल 50 साल पोइ हिते हलिया था वञनि। हींअर असीं झंग में वेठा आहियूं, हवा आहे उन्हनि जी जेका धूड़ियो लॻो पियो आहे, ॾिसो न केॾियूं हिते न को पखे जी ज़रूरत आहे, न को बिजली जी ज़रूरत आहे। असां बिजली असां पंहिंजी ठाही आहे असांजे यार, अलबत्ती जो पुटु बिजली ठाहे विधी, असीं उन बिजली ते वेठा आहियूं, असांखे का ज़रूरत कोन्हे का। ऐं मोबाइलूं बि जेको आहे सो कीअं ठाहियूं हूंदियूं, इहे वीचारा मज़दूर हूंदा, पोरत हूंदा, पोइ सरमाएदारनि ठाहियूं हूंदियूं, सरमाएदार कब्ज़ो करे विया हलिया। हीअ असुल में ई सॼी जेका तव्हांजी दुनिया आहे इनखे इहे पोरत हलाइनि था, पोरत ग़ुलाम आहिनि। पोइ पोरत ग़ुलाम आहिनि, उनजे करे जेको आहे उन्हनि खे मज़ूर करे हलाइनि था, ऐं उन्हनि खे भाईवारी ॾियनि कोन था। पर असां चऊं था त असांजो जेको समाज हुअणु खपे, हीअ असांजी जेका पार्टी जेका अब्दुला जी जेका पार्टी हूंदी, उन में सभई माण्हू भाईदार, उहो तॾहिं हूंदा जॾहिं हीउ जेको आहे ख़्वाजा मोहम्मद ज़मान जो जेको बैत आहे, सिख रूहानी सामी जिस्मी जाहिल, जीअं ॿघनि मच्छी मन पारस पसंदि की न की, चई ॿघ जेको आहे सो उनजो पारस सां को वास्तो कोन्हे। उहो जेको मोती आहे उहो हंज खाईंदो आहे, ॿघ जेको आहे, कांइरो जेको आहे, कंग जेको आहे उहो रुॻो मच्छी खाईंदो आहे। पोइ इहो हिनजी जिबलतूं आहिनि, या हुनजी खुराक आहे। हीअ सभई जेके ख़ुदा जी जेका काइनात आहे, उन में जेके सभई जेके हीअ मलाइका आहिनि, सभई जेके कुवतूं आहिनि, सभिनी जेके तख़लीक़ूं जेकियूं आहिनि, उन्हनि सभिनी जूं पंहिंजूं पंहिंजूं जिबलतूं आहिनि, सभिनी जा पंहिंजा पंहिंजा कानून आहिनि, क़ाइदा आहिनि,
हर को पर माण्हू आहे, माण्हू खे ख़ुदा अख़्तियार ॾे। माना माण्हू खे चई बाबा हाणे हीउ नेगेटिव आहे, हीउ पॉज़िटिव आहे, हीउ सही रस्तो, हीउ ख़राबु रस्तो, हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, ॾिसां त तूं केॾांहुं थो वञे। सो उनजे करे जेको आहे सो क़ुर में बि इहो ॻाल्हि आहे त असां माण्हू खे इन लाइ जेको आहे सो पैदा कयो त जेको आहे सो उनखां इम्तिहान वठूं। हीअ आख़िरत जो मतिलबु ई इहो आहे त माना जेकॾहिं आख़िरत न हुजे त पोइ जेको आहे सो माण्हू जो इम्तिहान त कोन थींदो। बाबा हीउ माण्हू सुठो आहे, हीउ माण्हू ख़राबु आहे, हिन माण्हू पहिरियों नंबर खयो, हिन ॿियो नंबर खयो, हिन टियों नंबर खयो, उहा ख़बर कीअं पवंदी? उहा ख़बर पवंदी जॾहिं पोता मेल थींदो, जॾहिं हिसाबु किताबु थींदो। ऐं सुभाणे जेको आहे असीं चऊं था इहो अचे ई न, हिसाबु किताबु न थिए असांखे जीअं वणे तीअं करे, ईअं त कोन थींदो। हीउ कुदरत जो कानून आहे। कल्ह बि माण्हुनि जव पोखिया जव लुणिया, कणिक कान लुणियो। कल्ह बि जिन माण्हुनि झगड़ा कया, जिन माण्हू फसाद कया, उहे अॼु माण्हू काठ में पिया। अॼु न पिया त सुभाणे पवंदा उहे। ॿियो केरु उन्हनि खे न विझंदो त उन्हनि खे जेको आहे ख़ुदा जी अदालत त विझंदी, उनखां त केरु कोन बची सघंदो। ऐं ख़्वाजा मोहम्मद मां चवे थो पुछी जा ॿरो तां पासे कर परहेज़। चई जेके हिजाब, पोइ धकु लॻी वेंदो हलियो, पोइ बेइज़ती थी वेंदी हली, पोइ तकलीफ़ थी वेंदी हली, पोइ माण्हू छा चवंदा, पोइ हीअं थींदो हूअं थींदो। चई जेकर इहे हीअं थींदो हूअं थींदो जेकर वहमनि में वेड़िजो था त पोइ न को इहो जेको आहे आज़ादी जी ॻाल्हि करियो, न को इनकलाब जी ॻाल्हि करियो। हाणे इहे लफ़्ज़ ॼण हिकिड़ा अहिड़ा त ओपरा थी पिया आहिनि, अहिड़ा ॼण करलाड़ा थी पिया आहिनि जो ॼण त उन्हनि खे शर्म थो अचे। उन्हनि खे केॾो ग़लति इस्तेमालु थिया आहे। असां वटि जमहूरियत बि ग़लति इस्तेमालु थी आहे, असां वटि मज़हब बि ग़लति इस्तेमालु थी विया हलिया असां वटि। हीअ जेके बि सुठियूं शयूं जेके हुयूं उहे सभई असां वटि जेको आहे सो ॼण त डैमेज थी वियूं आहिनि। हीअ माण्हू चवनि था त पुछी जा ॿरो अच, भई ससुई जे सिंबल में भई चवींदी तुंहिंजो हक़ु आहे, तुंहिंजो मुड़ुसु आहे उहो जेकॾहिं खॼी वियो त पोइ तोखे ॻोल्हण जे लाइ तोखे थाणे ते वञिणो पवंदो, तोखे एहतिजाब करिणो पवंदो, तोखे झेड़ो बि तोखे करिणो पवंदो तोखे। पोइ तूं चवीं न जेको आहे घर में वेही रह, हिते घोड़ा घोड़ा वेही करे, हिते घोड़ा घोड़ा करण सां तोखे पुञु कोन मिलंदो। ख़्वाजा मोहम्मद मां चवे थो त पुछी जा ॿरो अची, तव्हां पासे कर परहेज़ खे। चई जनी ॾिठो हो त तन दीन सभई दूर कया। ऐं जॾहिं हो त ॾिसण खां पोइ इन्हनि तव्हांजे दीननि जी, तव्हांजे हिन मज़हबनि जी, हिन तरीक़नि जी, मसलकनि जी कहिड़ी ज़रूरत आहे। चई जनी ॾिठो पाण तनी ॾिठो सुपरी। हीअ ॾिसो न, तव्हां हिनखे लिकाए नथा सघो। हीअ ख़्वाजा मोहम्मद मां जो बैत आहे, या हीअ लतीफ़ साईं जो बैत आहे, या गिरोड़ी साहिब जो बैत आहे, या शाह करीम जो बैत आहे। इन्हनि सभिनी माण्हुनि जी ॼण फिलासफ़ी साॻी आहे, इन्हनि माण्हुनि जो डिक्शन साॻियो आहे, इन्हनि माण्हुनि जो नियतूं साॻियूं आहिनि, इन्हनि माण्हुनि जो वीहन साॻियो आहे इन्हनि माण्हुनि जो। ऐं इन्हनि माण्हुनि जो हीउ जेको इनकलाब जो जेको सफ़र आहे उहो साॻियो आहे। ऐं हीउ जेको क़ुर जो जेको सफ़र आहे, क़ुर खे आउं अॼु बि चवां थो त क्रिटिकल जेको आहे बुनियादुनि ते तव्हां पढ़ो, अकुल ऐं शऊर जे बुनियाद ते उनखे पढ़ो, अला वजह बसीरत। जेकॾहिं अॼु बि तव्हां जेकॾहिं क़ुर खे इल्म खे जेकॾहिं अक़ीदगी जे बुनियाद ते पढ़ियो ऐं अंधी तकलीफ़ जे बुनियाद ते पढ़ियो त अञा बि जेकॾहिं असीं अहिड़नि जहालतनि में अची वेंदासीं जितां तव्हां तसवर बि कोन था करे सघो। ऐं ख़ुदा चवे पंहिंजे क़ुर में थो चवे त जेकॾहिं मुंहिंजा माण्हू हूंदा, जेके मुंहिंजा माण्हू हूंदा उन्हनि खे बि जेकॾहिं तव्हां चओ त बाबा हीउ तव्हांजो जेको ख़ुदा आहे, जेको हीउ आसमान तां चई जेकॾहिं केरु उॾामंदो ईंदो उहो बि चवंदो बीहो ॾिसूं, असीं पढ़ूं, असीं गौर फ़िक्र करियूं, ॾिसूं त हीउ वाक़ई असांजे ख़ुदा जो फ़रमान आहे या हीउ जेको आहे तव्हांखे शैतान जो फ़रमान खणी असांजी ॻिची में विझो पिया। पोइ हू पढ़ंदा, उन खां पोइ उन ते जेको आहे ईमान आणींदा। उन खां सवाइ जेकॾहिं को माण्हू नबूवती दावा करे जेकॾहिं आसमान तां, माना इहो केरु थो चवे, इहो क़ुर थो चवे, इहो क़ुर जी दावा आहे, इहो क़ुर जो दलील आहे। ख़्वाजा मोहम्मद मां चवे थो जनी ॾिठो पाण तनी ॾिठो सुपरी। हीअ आमतौर ते असीं जेके असां हदीस शरीफ़ पढ़ंदा आहियूं, मन अरफ़ नफ़्स हू फ़क़त अरफ़ रब हू। जंहिं पंहिंजे नफ़्स खे सुञातो, जंहिं पंहिंजे रूह खे सुञातो, जंहिं पंहिंजे ज़ात खे सुञातो, जंहिं पंहिंजे सुपिरी खे सुञातो। छो त लतीफ़ साईं इहा ॾाढी ख़ूबसूरत जेको आहे इहा ॻाल्हि कई त सभु थियासूं सुपिरी वियासूं पाड़ा। चई असीं सभ जा सभु, सॼे जा सॼा। छो त सबत पचर पिरीअ जी सबत होत हुज़ूर, मुल्क सभु मंसूर,
कुही कुहंदा केतिरा या कुही उहा तॾहिं थींदो जॾहिं असीं सभई माण्हू हिकु जहिड़ा अचूं, सभई माण्हू सुप्रीम थी वञूं हलिया। उन खां पोइ हीउ जेको तव्हांजो जेको ज़िंदगी जो जेको सफ़र आहे उहो जेको आहे जेको तव्हांजा जेके आदम जानियारो इहो उनजी महिरबानी आहे। इहो बघाण मां असां सां गॾु वेठो आहे। इहो थोरा ॾींहं छा असीं सभु हिक ॿिए खे ॻोल्हियूं पिया। रूह त पंहिंजा अॻे ई गॾु हुआ, अदम में गॾु हुआसीं, आदम में बि गॾु हुआसीं, अदम में बि गॾु हूंदासीं, ऐं सुभाणे जेको आहे बसम में बि गॾु हूंदासीं। ऐं इहो ज़िंदगी जो सफ़र आहे, छो त माण्हू मरे ई नथो। साह सड़े थो, साह खे साह मटे थो वाह। चई मिटी पाणी बाह टई साथी सफ़र जा। मिटी पाणी बाह टई जॾहिं गॾजनि था तॾहिं माण्हू थो ठहे। पर सुठो माण्हू कॾहिं थो ठहे? मिटी पाणी बाह सां जेथो रलिजे रूह, त हे जे खारा खूह मिठा बिसरी थी पिया। पोइ जेके असीं खारा खूह जेके असीं मथे में खणो वठूं, जेके इहे सभु मिसरी थी पवंदा। शर्त इहो आहे, हीउ जेको मिटी पाणी बाह जो जेको माण्हू आहे, जेको गोश्त जो जेको गूदड़ो जेको आहे, इन में रहम पैदा थी वञे, इन में प्यार पैदा थी वञे, इन में जेको आहे सो इंसानियत पैदा थी वञे, त हीअ तव्हांजी जेका ज़िंदगी आहे उहा तब्दील थी वेंदी। छो त हीअ तव्हां वटि सभु शयूं मौजूदु आहिनि, पर जेकॾहिं तव्हां वटि सुठो वीहन कोन्हे को, त तव्हां सुठी सोसाइटी न ठाहे सघंदा। निज़ाम बि तव्हां सुठो ठाहियो, फर्स्ट क्लास माड़ी ठाहियो तव्हां ज़बरदस्त, उन में सोन हणो, प्लाटीनम हणो, पर जेकर उनजो बुनियादु सही न हूंदो, उहा जाइ केॾी महिल बि किरी पवंदी, तव्हां कुझु कोन करे सघंदा, तव्हांजे वस में कुझु बि कोन्हे। असांजो बुनियादु ग़लति आहे, असांजे समाज जो बुनियादु ग़लति आहे, असांजो मुल्क जो बुनियादु ग़लति आहे, असांजे हुकूमतुनि जो बुनियादु ग़लति आहे। असांजा जेके घर आहिनि उहे जीअं हलूं पिया, जीअं अबे अमा खे ॾिसंदा अचूं ईअं कंदा अचूं। कॾहिं बि असां कोन पुछोसीं त हीअ छो पिया करियो, छा पिया करियो? छा सॼी ज़िंदगी असीं शिया हूंदासीं, सॼी ज़िंदगी असीं सुन्नी हूंदासीं, सॼी ज़िंदगी असीं बरेलवी हूंदासीं, हिंदू हूंदासीं? छा इहे त ज़बरदस्ती कल्ह असां माण्हुनि खे जेको आहे मारूं कढी, माण्हुनि खे कुही, माण्हुनि जा सिर लाहे माण्हुनि खे मुस्लमान कयो। हीअ मुस्लमान ख़ुशी सां त कोन थिया। ऐं किथे जीअं ईसा आहिनि जेको आहे हिकु प्रोटेस्टेंट बाबा तव्हीं जेको आहे फलाणा ईसाई थी वञो हलिया, ऐं उनजे लाइ हीअ हुकुम जीअं हींअर चवनि था बाबा हाणे तव्हीं जेको आहे घरनि में वेही रहो, वरी चवंदा न घर मां 3 ॾींहं निकिरो, वरी चवंदा 4 ॾींहं घरनि में वेही रहो, पोइ सुभाणे चवंदा हाणे ॿार न ॼणियो, या ॼणियो त भला हिकिड़ो ॼणियो, भला 2 ॼणियो त भला हिकिड़ो। असां माना हाणे असां माण्हू हीअ जेका नेचर आहे, हीअ जेका ख़ुदा जी जेका हीअ जेका तहज़ीब जेका इंसान ज़ात जी हेॾो सफ़र करे आई आहे, उहा माना हीअ माण्हू तय कंदा। जिन माण्हुनि खे इहा ख़बर ई न आहे त असीं चऊं छा पिया। जेके माण्हू इन्हनि सभिनी शयुनि खे असीं तॾहिं सम्झी सघूं था जॾहिं असीं पुनूं थियसि पाण ससी तां सूर हुआ। हीअ पिटको छॾियूं, हीअ अजय जेका घोड़ा घोड़ा जेका आहे उहा छॾियूं, हीअ इंतज़ारु छॾियूं, केरु आसमान तां ईंदो, केरु धरती मथां पैदा। इहे ई आहियो, इहे जेके अखियुनि में वेठा आहियो, जेके दिलि में वेठा आहियो, तव्हां ई भला माण्हू आहियो। भला माण्हू को आसमान तां त कोन ईंदा, आसमान तां त इल्मु अचिणो सो अची वियो हलियो। हिन खां वधीक आऊं तव्हांखे कहिड़ो इल्मु ॾेई सघां थो? हीउ ख्वाजा मोहम्मद ज़मा जो बैत आहे, जनी ॾिठो पाण तनी ॾिठो सुपिरी। चई ग़लती गुमान त आरफ पर से आरसी, चई इहो गुमान ई ग़लति त आरफ जेको आहे सो आरसी थो परसे। चए थो सूरत माना विच में कोन्हे विच विचा, चए थो सूरत माना विच में। जॾहिं सूरत जेको आहे सो उनजी ॻाल्हि आहे त असीं जेको आहे सो पहुची वियासीं हलिया, असीं विच में अची वियासीं, ॿियो कोन्हे विच विचा। हाणे इन में न को फ़र्क़ु आहे, न को इन में फिद आहे। चए हू न सुञापे हिनरे, की तव्हां ख़ुदा खे इंसान खां सवाइ सुञाणे कोन सघंदा। हीउ ख़ुदा इंसान जो हीउ माण्हू तलक ॿुधाइनि था त हीउ ख़ुदा इंसान खे असीं जेको अलॻि करे वेठा आहियूं, जेको वेड़ायो जेको असीं वेठा आहियूं, छो जो हू न सुञापे हिनरे। चई ही मूल न मौजूदु आहे, ऐं ही वरी आहे ई कोन्हे। चई किथे जोहर कोठिजे किथे अर्ज़ बि आहे, किथे हू मालिक आहे, किथे जोहर आहे, किथे हू नतीजे में आहे, ऐं किथे जेको आहे सो अर्ज़ु कंदो थो वठे, किथे वरी अर्ज़ु आहे। इहे इंसान जूं मंज़िलूं आहिनि, इंसान जूं जेके कैफ़ियतूं आहिनि, पर चए थो हक़ीक़त हिकु आहे। हाणे धवरो आहे, पोइ मखणु आहे, पोइ खीर आहे, पोइ पाउडर आहे, पोइ हाणे सभिनी खे तव्हीं जेकर धवरो सॼो त सही आहे, जेकर सभिनी खे खीर सॼो त सही आहे, पर सभिनी खे तव्हीं जेकर गाह चओ, पर अञा बि तव्हां गाह खां पोइ हिते हटी पाणी चओ, अञा बि हिनखे छॾियो, चओ भाई मिटी आहे। चवंदा माण्हू चवंदा चरियोसीं मिटी कीअं?
छो त बुनियादु सभिनी जो मिटी आहे। ऐं पोइ हुन मिटी में जेको जॾहिं जी मिटी पाणी बाहि टई साथी सफ़र जा, इहे टई जेके सफ़र जा जेके साथी आहिनि, छो त मिटी आहे पाणी आहे पोइ गर्मी आहे, इहे सभु शयूं जॾहिं गॾिजनि थियूं तॾहिं जेको आहे सो माण्हू बि ठहनि था, जॾहिं जानवर बि ठहनि था, इहे सभु शयूं ठही थियूं वञनि। पर माण्हू खे जेको अलाह साईं जेको रूह ॾिनो आहे, थी सघे थो इहा ॻाल्हि असांजे जेको आहे आलमनि खे अञा सम्झ में न अचे, असांजे मौलवियुनि खे बि सम्झ में न अचे, असांजे पीरनि खे बि सम्झ में न अचे। भई ॾाढी सवली ॻाल्हि आहे। ख़ुदा चए थो त मूं अवां में पंहिंजो रूह फूकियो। हाणे रूह ख़ुदा क़ुर इल्म खे बि चवे थो, वही खे बि चवे थो, क़ुर खे बि चवे थो, नफ़्स खे बि चवे थो। ऐं हीअ जेको आहे सो जेको आहे डिवाइन एनर्जी जंहिंखे तव्हीं चओ था, हीअ जेका उहा कुवत आहे जेका अटल आहे, जेका ख़तमु नथी थी सघे, जेका हयुल क़यूम आहे, उहा बि शइ जेके उन में अची थी वञे त इन खां अंदाज़ो लॻायो त हीअ जेको आहे सो हीअ माण्हू कहिड़ी जाइ ते, हक़ीक़त हिकु आहे। पोइ सवेल हिकिड़ी ॻाल्हि पई कईसीं त जेको मंसूर जे ॻाल्हि ते अची विड़िया बा मंसूर खे मारियो छो था? बाबा इहे चए थो आउं हक़ आहियां। न इहा ग़लति ॻाल्हि त कोन्हे का, हक़ थियनि ना हक़ थिजे छा? माना उनजो मतिलबु इहो थी चयो त आउं ख़ुदा आहियां, भले आउं ख़ुदा जो आहियां या आउं ख़ुदा मुंहिंजो आहे या आउं ख़ुदा आहियां, ख़ुदा 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 आहे, इंसान इंसान आहे। पर हीअ अनल हक़ जॾहिं चवे थो त माना इहो चवे थो आउं हक़ ते आहियां। त ख़्वाजा मोहम्मद मां इन ॻाल्हि खे ॾाढो ख़ूबसूरती सां जेको आहे छॾे छाणे जेको आहे चिटो करे छॾियो। उहो ॾाढी केॾी आराम सां इहा ॻाल्हि थो करे त सरतियूं सुट कपाह, हाणे कपाह मञा सुट ठहे थो या सुट कपाह मञा ठहे थो। हाणे छा आहे हिन में फ़र्क़ु कहिड़ो आहे? तरकीब आहे उहा विच में रुॻो अचे थी, उहो रुॻो शिकिल तब्दील थी वई हली, पर आहे त साॻी ॻाल्हि जेके तव्हां सुट खे कपाह था चओ या कपाह खे चओ था सुट था चओ, छो त इहो जेको सुट आहे कपाह मथां ठहंदो। ऐं इहो कपिड़ो उन मथां, हाणे कपिड़े खे तव्हीं कपाह पायो वेठो आहीं, कोड़े कपाहनि में, उहो लतीफ़ साईं चयो न सारंग में चई तपणो जेको आहे सो सीउ मरां कोड़े कपाहनि में। हाणे कपाह में त कान पई हुई, हू त सवड़ में पई हुई, पर कपाह जॾहिं चयईं त माना सवड़ ज़ाहिर थी वई हली। त इहा ई ॻाल्हि ख़्वाजा मोहम्मद मां चए थो हक़ीक़त हिकु आहे। चई नालनि मथो न आहे को, चई नाला जेके जेतिरा वणे ओतिरा रखो, पर हक़ीक़त हिकिड़ी आहे। ऐं इहा जेका हक़ीक़त जेका हिका आहे जेका इन में जेको आहे सो हीअ असांखे वहदतुल शूद मज़ा बि कढे थो, वहदतुल वजूद मज़ा बि कढे थो। हीअ असांखे बैलेंस थो करे। हीअ चए थो इंसान इंसान आहे, ख़ुदा ख़ुदा आहे। ऐं माण्हू खे जेको आहे सो माण्हू जी इज़त करणु खपे। हीअ माल इहे सभु हिते रहिजी वेंदा हलिया, इहा हिकिड़ी दुनिया हली वई, हीअ दुनिया बि हली वेंदी हली, पर हीअ माण्हू माण्हू जी इज़त करे, माण्हू माण्हू खे भाए, माण्हू माण्हू सां प्यारु करे, इन माण्हू जे लाइ बि ख़्वाजा मोहम्मद मां चवे थो छॾिया ही जहान, छॾिया ही जहान हू पिणु घोरे घोरिया। चई ही जहान त छॾे ॾियां, पर जेको हू जहान जंहिंजे लाइ साईं चरिया थी पिया, चई उहो बि घोरे छॾिया। हाणे तव्हां अंदाज़ो करियो त पोइ माण्हू वटि बचे छा थो? माना इंसान ज़ात हिकिड़ो ही तय थो करे। छो त ॻाल्हि इहा पई कईसीं त हीअ जेको तव्हांजो जेको सुठो जेको समाज ठहंदो ऐं उन जे लाइ सुठो जेको निज़ाम खपे, उन सुठे निज़ाम जे लाइ सुठो जेको नज़रियो आहे, उहो ही माण्हू असांखे ॾियनि था। सुठो जेको आहे नज़रियो, ही ख़ूबसूरत नज़रियो जेको ॾियनि था, इन नज़रिये खे असांखे गौर जेको आहे सो करणो पवंदो। त अजब जहिड़ी आहे हक़ीक़त हबीब जी, छो त जेसिताणी हीअ जेका हक़ीक़त जेका हबीब जी आहे, उनखे जेसिताणी तव्हां सम्झो नथा, उनखे असीं उनखे सम्झूं नथा, तेसिताणी जेको आहे सो असांजा हीअ जेके लुड़नि या असां जेके सुवालनि जूं जेके भरियूं असीं खणो था वठूं या सॼो ॾींहं जो जेको बहस कंदा था वठूं, उहे तेसीं असांजा ख़तमु कोन थींदा। भई ख़्वाजा मोहम्मद मां चए थो अजब जहिड़ी आहे सोबत सुपे की नकी चइबो सो धणी। हीउ इंसान ऐं ख़ुदा जो जेको तालुक़ु आहे उनखे हीअ माण्हू चिटो चवनि था त नकी चइबो सो धणी, नकी मख़लूक आहे। माना उनखे धणी बि नथो चई सघिजे, माना उनखे ख़ुदा बि उनखे नथो चई सघिजे, उनखे मालिक बि उनखे नथो चई सघिजे, पर नकी मख़लूक आहे। माना त हू जेका आम जेका मख़लूक आहे, उहा आम मख़लूक न आहे, ख़ासि मख़लूक आहे। शफ़क़ जी सांझा जाम लयल निहाल,
चई शफ़क़ जी साञा आहे। तव्हां ॾिठो न सिजु लहंदो आहे, उन खां पोइ ॻाढ़ सिरो जेको आहे सो कीअं जेको आहे सो अंब जे ककोर जहिड़ी जेको आहे सो सही थी वेंदी आहे, धार थी वेंदी आहे। चई शफ़क़ जी साञा जामे लयल निहार खे। उन शफ़क़ खे तव्हां ॾींहुं बि नथा चई सघो, हुनखे राति बि न, पर उहो ॾींहुं बि आहे उनजे करे रोशनी आहे, ॾिसण में सभु कुझु थो अचे, पर राति बि आहे इनजे करे थधी थी वई आहे, ऐं ॿियो वरी उन में जेको आहे सो सिज बि कोन्हे को। त माण्हू खे इहो बैलेंस करिणो आहे पंहिंजी ज़िंदगी में। शफ़क़ जी साञा जामे लयल निहार खे, माना असां इहो जेको आहे सो लयल निहार खां पुछूं, लयल माना राति, निहार माना ॾींहुं। ख़ुदा चए थो ॾींहुं जेको आहे मूं तव्हांजे पोरे जे लाइ पोखियो, पैदा कयो आहे, ऐं राति तव्हांजे आराम लाइ पैदा कई। पर असांखे राति मथां बि फ़ाइदो वठणु खपे, तकलीफ़ बि राति जो थींदी, आराम बि जेको आहे सो राति जो कबो आहे। राति आहे ई मज़ेदार, ऐं ॾींहुं माना गरम आहे, पोरियो आहे। पोइ सर्दी हुजे जेको आहे सो गर्मी हुजे, थधि तती हल कान्हे वेल वेहण जी। असल ॻाल्हि इहा आहे त असांखे हिननि माण्हुनि जूं जेके हीअ ॻाल्हियूं आहिनि, इहे रुॻो बैत सम्झी असांखे पढ़ी ऐं शुकारे न छॾणु खपे। हीअ इन्हनि माण्हुनि जूं हिदायतूं आहिनि, हिननि माण्हुनि जूं सलाहूं आहिनि। हुकुम ही माण्हू कोन था कनि, ख़ुदा हुकुम करे थो, ऐं असां हुन ख़ुदा जे हुकुम ते जेकॾहिं अॼु बि असीं हली पऊं, आम ॻाल्हियूं, नंढड़ियूं ॻाल्हियूं, ठगी न कजे हिक ॿिए सां, नाहक हिक ॿिए जो माल न खाइजे, कंहिंजी इंसल्ट न कजे, कंहिंखे नाहक खून न कजे, कंहिंखे कूड़ न ॻाल्हाइजे, कंहिंजी गिला न कजे। इहे कहिड़ियूं ॾुखियूं ॻाल्हियूं जेका असांखे सम्झ में कोन थियूं अचनि। इहो कहिड़ो फ़िलसफ़ो आहे, इन जे लाइ असांखे जेके क़ुर खणणा पवंदा, या इन लाइ असांखे जेको आहे सो लाइब्रेरी में वञिणो पवंदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। उहो गानो न मुंहिंजो जी ज़रीना ॻाईंदी, अस्सलाम वालेकुम जानी अड़ा, वालेकुम सलाम जानी अड़ा। जी ज़रीना ते यादि अची वियो अॼु। अॼु असांजो उस्ताद मोहतरम साईं रसूल बख्श पली जी वरसी हुई, सॼे जेको आहे सिंध में न पर दुनिया में, जिते बि साईं जा अक़ीदतमंद रहनि था उते जेको आहे सो उन्हनि मल्हाई। असीं खेसि ज़ुल्म पंहिंजो हितां वेही सुर्ख सलाम था कयूं, ऐं जेको असांजी जेको आहे सो सिंध जे नौजवाननि जी जेका हुननि आबियारी कई, ऐं हुननि में जेको इनकलाब आंदो, जेको शौरी इनकलाब, ऐं अॼु असीं सभई माण्हू उन्हनि माण्हुनि जी पैदावार आहियूं। बाक़ी उन्हनि जो तयन ही तारीख़ जो ज़मानो कंदो, वक़्तु कंदो, ही तारीख़ कंदी उन्हनि जो तयन त उहे केॾा वॾा माण्हू हुआ, न रुॻो रसूल बख्श पली जो, पर जेके वॾा माण्हू थी गुज़रिया आहिनि। ऐं उहे सभु माण्हू हींअर भले न बि हुजनि, पर उहे माण्हू ज़िंदा आहिनि। उहे माण्हू उन्हनि पंहिंजे नज़रियनि में, उन्हनि पंहिंजे ॻाल्हियुनि में, उन्हनि पंहिंजे अमलनि में ज़िंदा आहिनि। ऐं उन्हनि माण्हुनि, असां सभिनी माण्हुनि जो हक़ु आहे, असां सभिनी माण्हू उन्हनि माण्हुनि खे पूॼो, उन्हनि माण्हुनि खे असां सभिनी उन्हनि माण्हुनि जो जेसिताईं उन्हनि माण्हुनि खे सही सम्झो, जेतिरो जेतिरो जंहिंजो अकुलु हो उन्हनि सभिनी माण्हुनि सां सफ़र कयो, ऐं उहे बि उन्हनि सभिनी माण्हुनि जे रहनाइनि सां, ज़िंदगी जे ख़ुशियुनि सां, ज़िंदगी जे ग़मनि सां, ऐं उन्हनि सभिनी सां जेको आहे सो उन्हनि भरपूर ज़िंदगी गुज़ारी। पर इनकलाब जे लाइ, आज़ादी जे लाइ, सिंध जे लाइ, ऐं ज़िंदगी जे नए सफ़र जे लाइ ज़रूरी आहे त हर माण्हू पंहिंजो पोतामेल करे, ऐं असांजा वॾा माण्हू जेके असां खां अॻु में जेके वही विया आहिनि, उन्हनि सभिनी माण्हुनि जे तजुर्बनि में फ़ाइदो हासिलु करणु खपे। महिरबानी आहे असांजो शाहनवाज़ घोटो बि पेशावर मुंहिंजा असां सां गॾु आहे लतीफ़ जी कचहरी में। असीं इहा ई ॻाल्हि था करियूं त असांखे ही माण्हू जेको फ़िलसफ़ो ॾेई विया आहिनि, ही माण्हू जेको ॾस ॾेई विया आहिनि, उन ॾस खे असीं हाणे पंहिंजी ज़िंदगी में, पंहिंजे अमल में असीं जेसीं लागू नथा करियूं, तेसि ताणी जेको आहे असीं हिननि सभिनी माण्हुनि जा बयानी रहंदासीं। ऐं ॻाल्हि इन तां हली त असीं सुठनि माण्हुनि खे ॻोल्हियूं पिया, सुठा माण्हू सुठनि माण्हुनि खे ॻोल्हिनि पिया। पोइ असां वटि आम तौर ते जीअं चवंदा न, चंडो माण्हू चंडे खे 100 कोह था ॻोल्हे लहे, जॾहिं चंडा माण्हू हिक ॿिए खे ॻोल्हे लही विया आहिनि, उहे हुकूमतूं ठाहे वेही रहिया आहिनि। त भला जेके सभागा जेके माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ हाणे वक़्तु आहे, उन्हनि जे लाइ हिक ॿिए खे ॻोल्हिनि। असां त ॻोल्हे लधो आहे हिक ॿिए खे, असां फ़क़ीर वटि अॼु पुॼी वियासीं, ऐं सुभाणे वटि साईं इस्माइल वटि जेको आहे हाज़िरी आहे। पोइ ईअं जेको आहे सुई सघे की सेरीजी वेंदी वञी जेको आहे मीरल फ़क़ीर वटि निकिरंदासीं। ऐं ख़ुदा तव्हांखे जेको आहे सो हिफ़्ज़ ऐं पंहिंजे अमान में रखे। वरी बि इहो जेको ॻोल्हा जो जेको सफ़र आहे इहो बि जारी रहंदो, ऐं अमली तौर ते बि तव्हां जेको बि कुझु करे सघो था। ॿियो फ़िलहालु कुझु बि न करियो, अॼु असीं
फ़क़ीर असीं आयासीं पर असां सोचियो पियोसीं ॿियो जे करे कुझु बि नथो करे सघिजे, जिते बि को ज़िंदह माण्हू आहे, हिकिड़ो ई माण्हू सही आहे, हुनजा ॿ पुट हूंदा, घर में जेको आहे 4 भाती हूंदा, 4 दोस्त हूंदा, उहे गॾिजी जेको आहे उन्हनि सां सुठी हिकिड़ी सोसाइटी ठाहे सघनि था, सुठो हिकिड़ो माहौल ठाहे सघनि था। 4-5 माण्हुनि शाह जो रिसालो रखी, अॼु जी अख़बार रखी, बाबा कलाक खनि हूअं ई माण्हू खे खपे थो गॾिजण जे लाइ। हूअं अॻे होटलूं, हाणे होटलूं वोटलूं थी वियूं बंदि, भला कंहिं जेको आहे बंद जे कप ते वेही रहो, कंहिं जेको आहे पैंतर ते वेही रहो, वाह रे पैंतर ते वेही रहो, किथे कंहिंजो दोस्त जो घर आहे, घर सोड़ा आहिनि त भला हुनजी छित ते वेही रहो। त असीं चऊं था त हींअर घटि में घटि इहो गौर फ़िक्रु जेको आहे इहो ज़रूरु तव्हां शुरू कयो, छो त तव्हांखे हाणे घणो वक़्तु कोन मिलंदो। तव्हां हीअ जेका तव्हांजी जेका ख़ूबसूरत जेका ज़िंदगी आहे, लतीफ़ साईं अॻे ई असांखे चई वियो त इहे न भाननि भेर, जीअं कीड़ीअ टंगो कीनरो, के सुंहारे सुबुह से विझी वेठे वेर, तोखे चवंदो केरु कीरत धारा मना। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। अदी साहिदा वालेकुम सलाम। ऐं फ़क़ीर साहिब बि जेको आहे तव्हांखे यादि कंदो, अदी जेको आहे सो ही जिन आहे अलाए छा आहे, जिते ॾिसूं था उते बीठी आहे, ऐं मुर्तज़ा जे ॿारनि सां वञी मिली, मुंहिंजो बाबा ज़िंदह माण्हू इन्हनि खे चइबो आहे, जंहिंजे लाइ लतीफ़ साईं चई वियो जा जा हुई जीअरी विरची न वेठी, ख़ुदा तव्हांखे 1000 साल ॾींदो, वञ जा जा हुई जीअरी विरची न वेठी, जी वञी भूअं पेठी सिकंदे खे सॼणी। इहो ईमान आहे, इहो हौसलो आहे जेको असांखे हीअ असांजी जेका ज़िंदगी आहे उनखे मंज़िल ते पहुचाए। महिरबानियूं तव्हां जूं, ख़ुदा तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। ऐं पंहिंजो ख़ान फ़क़ीर बि आहे, अमन गाज़ी बि आहे, साईं मोहम्मद इस्माइल, हीअ अमदद दुरानी, बाबा तव्हां सभिनी जी महिरबानी। पंहिंजे ॿचड़नि खे दुआऊं सलाम, पंहिंजो ओड़े पाड़े जो ख़्यालु रखिजो। ज़िंदगी रही त सुभाणे वरी तव्हां वटि कंहिं न कंहिं फ़क़ीर सां तव्हांखे मिलाईंदासीं। महिरबानियूं तव्हांजो, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे।